नाज़रीन, मीरपुर बठोरो तालके जे वाहन ऐं शाखुनि में 2 महीननि खां पाणी जे खोट ख़िलाफ़ आबादगार एक्शन कमेटी जे सॾ ते रैली कढी मेन बस स्टॉप वटि सिजावल हैदराबाद रोड ते धरणो हयो वियो। तफ़सील लाइ ॾिसूं था करीमदाद चांडियो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, मीरपुर बठोरो तहलके में मुसलसिल 2 महीननि खां जेका पानी जी शदीद खोट है उन जे खिलाफ़ आबादगार एक्शन कमेटी जेके आबादगार हारी आहिनि उन्हनि तला चौक खां सवे आबादगार हारियुनि जेका रैली कढी मुख़्तलिफ़ रस्तनि खां थी जेको मेन बस स्टॉप मीरपुर बठोरो ते पहुती आहे। सिजावल हैदराबाद रोड ते धरणो हणी वेठल आहिनि। असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उनजा वीचार छा आहिनि। हालत इहा आहे त ही अब कल्याणी जी सीज़न आहे। माण्हुनि जा बेचारा जेके पुखिया पिया आहिनि, माण्हुनि जूं छुटियूं थियूं पियूं आहिनि, माण्हुनि जूं जेको आहे वेरूं थियूं पियूं आहिनि। ऐं हिते हालत इहा आहे त गंजबैर कैनाल ऐं मामूदा में पाणी जो हिकिड़ो फुड़ो कोन्हे। आबादगार ऐं हारी सख़्तु जेको आहे सो परेशान आहिनि। हीअ असांजो जेको बेल्ट आहे इहो आहे जेको आहे सारियाल जो बेल्ट। असांजो छमाओ पाणी आहे, उहो पाणी बि असांखे जेको आहे कोन थो मिले। असांजूं सारियूं जेके आहिनि उहे सड़नि पियूं। पाणी कोन्हे बठोरे तालुके में, कंहिंखे एॾो ॾियूं। हिते त सभु उहे वॾेरा सुभाणे असां खां वोट वठण ईंदा। बठोरे जो पाणी कोन्हे, शायदि असीं उन्हनि जा वोटर कोन आहियूं। ख़ासि करे हर वारे खां इन बठोरे खां ज़ुल्म आहे, जंहिंजो मिसाल किथे बि कोन थो मिले। बेसिकली ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको इलाइक़ो आहे उहो ज़राइत ते मबनी आहे। हिते जेकॾहिं ज़राइत तबाह आहे त सम्झो त हितां मुआशी तरह माण्हुनि जो क़त्लेआम थियो वञे जो। हिते हालत इहा आहे त इरीगेशन जी ग़लति रिथाबंदी ऐं ग़लति प्लानिंग जे करे मीरपुर बठोरो तहलके जे मुख़्तलिफ़ वाहन ऐं शाखनि में मुसलसल पाणी जी खोट रही आहे। हीउ जेको सारियुनि जो ट्रेम आहे, जेकॾहिं हिन ते बि अहिड़ी जेकॾहिं शदीद खोट हूंदी ऐं वाराबंदी या बहाना बनाया वेंदा त पोइ मुंहिंजे ख़्याल में हिते रहंदो छा। मीरपुर बठोरो तहलके में शदीद पानी की खोट थी वही है। हिते जो आबादगार सख्त मुतासिर थी रहियो आहे। गंजबैर नाली के हथ वठी करे तबाह कयो वियो आहे। उनमें हिकु त भोतार मुलवस आहिनि, ॿियो जेके कामोरा आहिनि उहे मुलवस आहिनि। असां अपील था करियूं तो खुदारा गंजबैर नाली के पानी ॾेई आबादगारनि के नुक़सान खां बचायो वञे। कोई जेको एहतजाज आहे उहो बठोरो तहलके जे शाखुनि में मुकमल पाणी जी खोट ऐं मुसलसल जेका वाराबंदी जे करे नुक़सान थी रहियो आहे। मुआशी तौर ते जेको सारियुनि जो बेजारो हिकु पासे सुकी रहियो आहे ऐं ॿिए पासे हुनजी जेका विरायत थी रही आहे उनजो आबादगारनि ते तमामु वॾो हिकिड़ो नुक़सान थी रहियो आहे। तंहिंजे करे इरीगेशन ऐं हिते चूंडियल नुमाइंदनि जी इहा बिल्कुलु उन्हनि जो इहो कमु आहे त उन्हनि खे फौरी तौर ते वाराबंदी ख़तमु करे उन्हनि खे पाणी मुहैया कयो वञे। असां वटि हिते तहलके बठोरे में शदीद पाणी खोट जे ख़िलाफ़ जेको हिते मुज़ाहिरो कयो वियो आहे आबादगारनि जे तरफ़ां। असांजी जेको आहे सुप्रीम कोर्ट खे अपील आहे त फौरी तौर ते तहलके बठोरे पाणी जेको आहे मुहैया कराए ॾिनो वञे त जीअं आबादगार जो आबादी करे सघनि। मुंहिंजी हथरादो खोट जेका लागे जे खोट करे पाणी मथां जेको अचे पियो असांजी नाले में 10,000 क्यूसिक अची रहियो आहे, जेको मुकमल पाणी आहे। पर असांजे गंजबार खे 8 फुट जेको धिको लॻल आहे जेका नाजाइज़ी आहे गंजबार ज़मींदारनि सां। मसइलो इहो आहे त तहलके मीरपुर बठोरे जो हिकिड़ो ई जेको आहे वॾे में वॾो कैनाल आहे गंजबैर कैनाल, जंहिंमां लॻभॻि नंढियूं वॾियूं 30 शाखूं निकिरनि थियूं। ऐं गुज़िरियल 2 महीननि खां वठी पाणी जी शदीद खोट आहे। न रुगो पाणी जी शदीद खोट आहे, पर जॾहिं पाणी ॾियनि था त उनजो गेज बि एतिरो रखनि था जो मथे ताईं पाणी नथो पहुचे। उनजो सॼो जेको ज़िम्मेवार असां सम्झूं था त हिते पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट ऐं कामोरा आहिनि। पाणी न मिलंदो असांखे त असांजो जियापो ख़तमु थींदो। तंहिंजे करे असां वज़ीर आला सिंध खे अपील था कयूं त जल्द खां जल्द असांखे वाराबंदी ख़तमु कजे, फौरी तौर पाणी ॾिनो वञे। गंजबैर कैनाल ते नंढड़ा नंढड़ा ज़मींदार साल ब साल एहतजाज कंदा आहिनि, उन खां पोइ उन्हनि खे पाणी लप मिलंदी आहे। अॻे असीं चवंदा हुआसीं त पाणी पंजाब असांजो चोराए थो, रियासत चोराए थी, पर हींअर जेको पाणी ते धाड़ो लॻे थो सो मक़ामी वॾेरा ऐं पीपल्स पार्टी सां लाॻापियल चूंडियल नुमाइंदा धाड़ो हणनि था। छो त उन्हनि जा तकनि जा तक जेको सो पंहिंजा भराए उन खां पोइ जेको सो हिते जे नंढनि ज़मींदारनि खे पाणी ॾिनो वञे थो।